ठीक है। गरीबन जी शेवा करण जी दे शक्ति करियूं देश जी पिण सची दिल सा भक्ति। गरीबन जी शेवा त करबी, देश जी भक्ति भी करबी। पां कहिड़े देश में रहूं पिया? भारत में, बराबर। त भारत देश में पांखे छा करबो? पंहिंजी दिल सां भक्ति ॾिबी भारत देश खे। जीअं पाण भॻवान खे भक्ति ॾींदा आहियूं न, भॻवान लाइ सुबुह मां उथी करे प्रार्थना कंदा आहियूं कि भॻवान असांखे सुमति ॾे, शक्ति ॾे, बुद्धि ॾे। त पोइ पाण भॻवान खां जेको घुरूं पिया उहो छाजे लाइ वापरंदासीं? देश लाइ। त ही देश जी भक्ति थी, बराबर। ठीक है। असी तुंहिंजा बालक असांजो तू मालिक, असी तुंहिंजा बालक असांजो तू मालिक। तू माता पिता है तुई जग जो पालक। तुई माता पिता आई, माता पिता में भगवान खे ॾिसबो, बराबर। त तू माता पिता आई, तू ही जग जो पालक। सॼे जग जो पालनहार केरु आहे? त पंहिंजो मालिक आहे। ठीक है। असी यादि तुंहिंजी सदा दिल में धारियूं। सवेरे उथंदे भगवान जो नालो वठबो, बराबर। बपोरनि जो रोटी खाऊं तॾहिं भगवान जो नालो वठबो। पोइ शाम जो आरती कंदा आहियूं तॾहिं भगवान जो नालो वठबो। पोइ राति जो पाण रोटी खाईंदा आहियूं तॾहिं बि भगवान जो नालो वठबो। त हीअं करे पाणखे घड़ी घड़ी भगवान खे यादि कंदासीं न, त पाणखे घड़ी घड़ी भगवान बि यादि कंदा, पंहिंजी मुश्किलुनि में उहो साथ ॾींदा। ठीक है। हीअं न की साम्हूं खां भगवान अची था वञनि त पंहिंजी मदद थिए, अहिड़ो कान हूंदो आहे। भगवान कंहिंखे मोकिलंदा आहिनि, पंहिंजो बालक करे कंहिंखे मोकिलंदा आहिनि, बराबर। या मुंहिंजे या तव्हांजे रूप में अची करे भगवान कार्य सफल करे वेंदा आहिनि। ठीक है। तो असी यादि तुंहिंजी सदा दिल में धारियूं, भलायूं कॾहिं की न तुंहिंजी विसारियूं। असी यादि दिल में सदा तुंहिंजी धारियूं, भलायूं कॾहिं की न तुंहिंजी विसारियूं। तव्हां असांजे लाइ केतिरो सुठो कयो, भगवान खे पियो चए ॿार कि असां तव्हांजी भलायूं कॾहिं न विसारियूं। विसारियूं माना भूलना। ठीक है। विसारियूं माना भुलिजणु। तव्हांखे भुलिजणू कान्हे भगवान पंहिंजे लाइ केतिरो सुठो कयो। ॿ अखियूं ॾिनी, नक ॾिनो, मुंहुं ॾिनो, मस्तु रूप ॾिनो, वार ॾिना, हथ पेर ॾिना, सभु त ॾिनो भगवान, बराबर। तव्हां असांजी जेतिरी भलाई कई आहे त तव्हांखे असां कीअं विसारियूं? ठीक है। त ही पंहिंजी प्रार्थना थी वई। ही प्रार्थना पाणखे रोज़ करबी, जंहिंसां पाण भगवान खे रोज़ पाण शुक्र करूं, बराबर। ॿियो शुक्र माना हिकु पाण इंग्लिश में चईंदा आहियूं शुक्र लाइ थैंक यू, बराबर। तूं बेटा हिकु मिनट भी। वेद केरु आहे? वेद पी मानवानी। हाँ तोखे उते बीबो। वियान, हाँ तोखे उते बीबो। त्रिशा, हाँ तोखे उते बीबो, बराबर। तू हिन पासे अचेनि बेटा। हाँ तू हिते ज वेह। ग्रुप ए अने ग्रुप बी में सेपरेट करे वरितो आहे। हुनजो कारण आहे कि तव्हांखे ग्रुप बी वॾा आहियो, बराबर। त तव्हांजो कोर्स सॼो अलॻि थी वेंदो अने ग्रुप ए जो कोर्स अलॻि थी वेंदो। ठीक है। हाँ तव्हां ही नंढड़ी आहे, हिनखे पोइ करे लाहींदासीं हिते ट्रांसफर, सम्झी वेंदासीं। ठीक है ज़ोया? ओके ठीक है। हाणे आओ अटेंडेंस वठां पई। सभु अटेंडेंस में हाजिर आया खाली चइबो। ठीक है। हाँ ॿियो सभु पंहिंजी क्लास में बेटा ही रेती वेती का मिट्टी खपंदी हुई पर राजा ही रेती है, पांखे सॉइल खपंदी हुई, मिट्टी चलो कोई बात नहीं, करूँ बीज डालेंगे, बीज बोएंगे, बराबर। पाइण सां सीड रोपंदासीं। हाँ उन मां नंढो नंढो बीज मां पौधो उगंदो। पौधो जेको आहे थोरो वॾो थींदो, थोरो वॾो तव्हां वांगुरु वॾो वॾो थींदो वेंदो। पोइ तव्हां हुनखे ॾिसी ख़ुशि थींदव, तव्हांखे ॾिसी ख़ुशि थींदो। ठीक है। पाणखे कीअं ख़बर पवंदी कि हिकु प्लांट ख़ुशि पियो थिए? जॾहिं पाण उनखे ॾिसंदासीं न, उहो वॾो पियो थिए, ग्रीन पियो थिए, साओ पियो थिए। कलर कहिड़ो पढ़ियो पाण? साओ, बराबर। ग्रीन पियो थिए त हू पंहिंजे लाइ ख़ुशी जो सबबु आहे, ख़ुशी जो कारण आहे। त अहिड़ी ख़ुशी हुनखे बि थिए थी, तंहिं करे हू साओ आहे। अगरि हू पीलो थी वेंदो न, माना सम्झो मुरझाई वियो, माना हू ख़ुशि कान आहे, बराबर। प्लांट कॾहिं ख़ुशि हूंदो? जॾहिं हू साओ हूंदो। साओ आहे माना हू तव्हां सां ख़ुशि आहे। हाँ अने जो मुरझाई वियो माना पीलो थी वियो माना हू ख़ुशि कान आहे।
बराबर। त जॾहिं केरु ख़ुशि न हुजे त हुनजो ध्यानु वधारे रखिणो पवंदो आहे भई, बराबर। त पाण हिनखे हाणे रोपंदासीं, पोइ अॻियां वधंदासीं, रोज़ु हिनखे ॾिसंदासीं केतिरी तरक़ी थी पंहिंजी। इधर बराबर। रोज़ आउं हिन में तव्हांखे पाणी पाइणु ॾेखारींदसि कीअं पाइबो, छा ध्यानु रखबो, ठीक है। जिसको पता है वो तो बहुत अच्छी बात है, वो दूसरों को भी हेल्प करेगा। हाँ, वेरी गुड, वेरी गुड। फिर आप अच्छे से ध्यान दे सकते हो, ठीक है। चलो हेलो, एप्पल बोलते मुझसे सुख बोलते इनके छा चइबो? छाई। केजे मथे ते भञा? भञा मन? हाँ जोया, तुझे मथे ते भञा? भञा मन? तोड़बो मथे ते तोड़ा भञा? चल ना जोया मथे ते भञा? कुछ भी ना बोले। इनके छा चइबो? डाकू। डाकू। इनके छा चइबो? डाकू। छा इहो? डाकू। इनके छा चइबो? ई छा आहे? सूफ। सूफ कंहिंखे वणंदो आहे सूफ? अच्छा, इंग्लिश में हिन लाइ हिकिड़ी कहावत आहे, छा आहे ॿुधायां? इंग्लिश में हिकिड़ो पहाको आहे, कहावत आहे, छा आहे ॿुधायां? एन एप्पल इन अ डे। हाँ शाबाश, त सभु होशियार आहिनि भई। हिनखे छा चइबो आहे? वंगी। हिनखे छा चइबो आहे? अच्छा, हिनखे छा चइबो आहे? हिनखे छा चइबो आहे? गिदरो। छा चइबो आहे? गिदरो। पोइ हिनखे छा चइबो सिंधी में? ही कंहिंखे वणंदो आहे? ही हिनखे सिंधी में छा चइबो आहे? फारवा। छा चइबो आहे सिंधी में? फारवा। सिंधी में छा चइबो आहे? फारवा। त हाणे रेडी आहियो? ॿ टे अञा फ्रूट बाक़ी रहिया। कहिड़ा कहिड़ा मेवा बाक़ी रहिया उहो ॿुधायो। मैंगो खे छा चइबो आहे? अंब। मैंगो खे छा चइबो? मैंगो खे छा चइबो? ऑरेंज बाक़ी रही। ऑरेंज खे नारंगी चइबो। कारी डाकू, डाकू अची वई। हाँ, अनार। अनार खे छा चइबो भाई? मुंहिंजे सावरे जो नालो। जामफल जो कंहिंखे ख़बर आहे? सिंधी में छा चईंदा आहियो? जैतून। जामफल खे छा चइबो? जामफल खे छा चइबो? जैतून। अरे जामुन को क्या बोलेंगे? जम्मू। जामुन। जम्मू। जम्मू। छा चइबो? जोया, जामुन खे छा चइबो? जम्मू। शाबाश, जम्मू। हाणे क्विज चालू करो, ठीक है। ओके। बनाना खे छा चइबो? केरु ॿुधाईंदो? ये नाम ॿुधाइबो। हाँ, ना सरल सरल सब ग्रुप ए मां पुछबा, ठीक है। वारो आयो आ, मेवा खणी आयो आ, अंब खणी आयो आ, सूफ खणी आयो आ, चक्कू खणी आयो आ। चक्कू पाए केके चईंदासीं? ठीक है। चक्कू खणी आयो आ।